उतो सिधा थियो तो सिधा ये तव्हां टई पाए जो तव्हांखे कम ते छॾे जा हलो। न नवाज़ सां इहे कोन पाईंदासीं, अलाए कीअं लॻंदासीं इन्हनि कपिड़नि में। अड़े जेके कपिड़ा पातल अथव न हिननि कपिड़नि सां अंदरि अचणो न ॾींदा, चवंदा आहिनि इहे कपिड़ा मिशन में फासी पवंदा आहिनि त माण्हू मरी पवंदो आहे। हाँ काका वसाया ही पायूं पवंदियूं मिशन में थींदी। अड़े बाबा हाणे ज़िद छॾियो, जल्दी पाए जो, घणी देरि थी वई आहे। वसाया असांजा टोला कोन वधा अथई। हे बि सूरनि जा त क्या अथमि, शाम जो मोटी ईंदा न वरी साॻा कपिड़ा तव्हांखे पाराए तव्हांखे कम ते वठी हलंदुसि। काका वसाया वारे सां पाईंदासीं। महीनो ॾुखियो सुखियो कढूं पोइ पघार मिलंदी न सभिनी लाइ मां वठी ईंदुसि। ठीकु आहे, तव्हां टे ॼणा पाइजो हा पायो हलो बाबा हलो सिधा थियो हलो शाबाश। मां ऑफिस जरा निकिरां थो, तुंहिंजे जो कमु आहे त पोइ मूंखे ॿुधाए छॾिजांइ। कमरान मूं 10,000 रुपया आहिनि, तूं ॿारनि मां तोखे ॾियां थो, छो? मुंहिंजे अकाउंट में जमा कराए छॾिजांइ। छा हिन जी मदद न कंदे? चलिया मदद लाइ 100 या ॿ ॾींदोसांसि, बाक़ी न एतिरो बेवकूफ़ थो रही जो 10,000 ॾेई छॾियांसि। हा थोरी घणी मदद कंदोमांसि। कमरान तूं मूंखे ॿुधाए त पैसा सवला था ठहनि। ठीकु आहे, मां ॿाहिरि हली बीहां थो, तूं कपिड़ा चेंज करे अचु। मां बि न मां जान छॾायां थो, मां ऑफिस अचां थो। जेकर अॼु बि न मुंहिंजी जान न छॾी त सॼो ॾींहुं बुखुनि ते रुलाए साणो कंदोमांसि ऐं मां हिनखे कुझु बेकार दोस्तनि लाइ वठी वेंदुसि। हुनजे साम्हूं सभिनी खे मिंटूं कंदुसि पैसनि लाइ, मिलंदो कुझु बि कोन, पर हिनखे ख़बर पइजी वेंदी त मां हिन लाइ केॾी कोशिशि कई। मां ऑफिस जरा निकिरां थो, तूं ॼाणी आई तुंहिंजो ही महिमान ॼाणे, मां हलां थो। ठीकु आहे, मां कपिड़ा मटाए पोइ अचां थो ऑफिस। मालिक साईं के मुनाफ़िक जी मानी कारहण खां बहितर हो त मूंखे मौत ॾेई छॾी आहे। मुंहिंजा मारोड़ा बुख ते सुतल हुजनि, मां हिननि जी मानी खावां। जेकॾहिं मुंहिंजा मारवाड़ा सूरनि में न हुजनि न, ख़ुदकशी लाल हुजे त ख़ुदकशी करे मरी वञा, ख़ुदकशी करे मरी। वसाया ये जंजीर हिते छो आहे? वसाया छो आहे? अरे यार हिकिड़ी ॻाल्हि, बाबा ये जेका जंजीर लॻल आहे न इनखे तूं हेठि कंदे हिकु कबो वरी जंजीर हथ करे छॾे, सम्झी? वो इहा अरे मूंखे कान्हे का। अरे तोखे पोयों वॾो को बेहूदो ऐं गूंगा छॾियो हाणे ॼाई खे। हलो कम ते तव्हांखे वठी हलां, तव्हां हिते वेहो, पाण खे कम ते छॾे जा। हलो बाबा हलो हलो शाबाश हलो हल 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 हल। मुझे क्या चो
पहिरियां बि मानी था कमु, पोइ द्वारे कम जो सोचूं था त छा करिणो आहे। ऑफिसर, मुंहिंजो सॼो ॻोठु बुख ते वेठो आहे। मां मानी त छा, पर इन शहर जे पाणीअ जो हिकिड़ो ढुक बि कोन पीअंदुसि। हाणे मूंखे इजाज़त ॾियो त मां वञा। सॼो ॾींहुं तव्हांजो बुख ते कोन गुज़रंदो। पहिरियां मानी खाओ, पोइ तव्हां जिथे मूंखे चवंदो मां तव्हांखे उते छॾे ईंदुसि। मां तोखे का बि तकलीफ़ कोन ॾींदुसि, बसि एतिरो ज़रूरु कंदुसि जो मां हिन शहर जो मिकर फ़रेब पंहिंजे हिननि अखियुनि सां ॾिसंदो हलियो वेंदुसि। हितां सिधो स्टॉप ते वेंदुसि। ऐं उतां बस पकड़े पंहिंजे ॻोठ ॾे वेंदुसि। स्टाफ जो पंथ तमामु परे अथई मुंहिंजी। असां त रहण जा रोलाक आहियूं। ही पथरीले पंध खां वधीक ओखो पंध त कोन्हे। हे त हमवार रस्तनि जो पंध आहे। इन्हनि पंधनि ते असांखे कहिड़ी तकलीफ़ थींदी? ऑफिसर, ही मां तोखे हथ थो ॿधां, हाणे तूं मूंखे इजाज़त। ठीकु आहे, जेकॾहिं तुंहिंजी इहा मर्ज़ी आहे त मां तोखे रोकींदुसि कोन। ऑफिसर, ये जेके बताड़ा तुंहिंजा खाधा अथमि न, ये मुंहिंजे मथां उधार आहिनि। ऐं मां रब खां दुआ घुरंदुसि त जेसि ताईं तुंहिंजी इहा उधार न लाहियां न, तेसि ताईं मूंखे अल्लाह सी मौत न ॾे। ऐं उन खां पहिरियां रब खे इहा बि पारत आहे त जेसि ताईं तुंहिंजे दाणनि जो उधार न चुकायां, ओसि ताईं मुंहिंजे मथां मौत खे हराम करे छॾे। अल्लाह तोखे वरी बि ख़ुशि कंदो। मां जे दिलि खे ॾाढो ॾुखायो आहे, पर छा कयां, पैसो ॾाढो ॾुखियो ठहंदो आहे। हर हिक जे मथां निछावर नथो करे सघां। रांझन, तू न वञ रांझन, सभु हलिया विया, तू असांखे अकेलो करे न वञ। रांझन, बेड़ो वीरान थी वेंदो, तुंहिंजो ई त सहारो आहे, तू बि छॾियो हलियो वेंदे। रांझन, तू असांखे अकेलो छॾे त न वञ। न वञा त छा कयां? सभिनि जूं बुखायल अखियूं मूंखे तकिन थियूं। सभिनि खे पंहिंजे अखियुनि जे साम्हूं मरंदे ॾिसां त बि न वञा। मां पाण खे उन्हनि जो गुनहगार थो सम्झां। हाणे उन्हनि जूं मां मुरझायल अखियूं नथो ॾिसी सघां। मां उन बुखायल अखियुनि जो पंहिंजो पाण खे ॾोही थो सम्झां, ॾोही। नाज़ा, मूंखे वञणो पवंदो मूंखे झर झंग नन पंहिंजे ॻोठ वारनि जे लाइ झांगणो पवंदो। सभु वया, अदा वयो, लोलो वयो, गूंगो वयो, बदाड़ो वयो, जुमो वयो, वसायो वयो। सभु नौजवान
कुले कांदे ॾियण वारा हलिया विया, मुजेरी बि हलियो वियो। हाणे तूं पोड़ा छॾियो हलियो थो वञी नींगरनि जा लाश दफ़नाइण जे लाइ? ते 4 घर जा भाती मौजूदु न हूंदा जेके कुलो कांदी थी कब्रिस्तान ताईं पुॼाइनि? हिते त पत्थर जे घरनि में रहंदड़ माण्हुनि जूं दिलियूं बि पत्थर जूं थी वियूं न। हिननि केॾी न लालच जे पोयां टोड़ लॻाई आहे। हर रोज़ हज़ारे आसूं उमेदूं हिननि जे पेरनि जे हेठां दम टोड़नि थियूं। पोइ बि हिननि खे चीभा ॾींदा कीअं था अॻिते वधनि? हिननि जे धन दौलत गॾु करण मां ईअं थो लॻे ॼण ही पंहिंजी ज़िंदगी खे मौत जे हुन पार उकारी वेंदा। नादान आहिनि, अणॼाण आहिनि, पंहिंजे मौत खां अणॼाण आहिनि। जेका मौत हिननि जे पोयां हर वक़्तु उन्हनि सां पाछे जियां गॾु रहे थी, जेका हुननि जी ज़िंदगीअ मथां हावी थी, हमेशह हमेशह लाइ उन्हनि खे क़बर जी मिटीअ में मिलाए खाक जो ढेर बणाए छॾींदी। पोइ ही पत्थर जूं माड़ियूं छा लाइ? पोइ ही दौलत जा ढेर छा लाइ? पोइ ही ड्रोड़ ट्रुक ऐं भॼ भॼा छा लाइ? जॾहिं त ज़िंदगीअ जा 4 सिज खुलियल पट ते या चईन कखनि हेठां बि गुज़ारे सघजनि था। पोइ ही पत्थर जूं माड़ियूं छो ही मिल्कियत जा अंबार कंहिंजे लाइ गॾु कनि था? काश इन मिल्कियत खे अॻिते खणी वञण जी इजाज़त हुजे हा। पोइ बि गॾु करणु ठहे पियो। पोइ हीअ मिल्कियत कंहिंजे लाइ था गॾु कनि? कंहिंजे लाइ? आख़िर ॿुधायो त हीअ मिल्कियत कंहिंजे लाइ गॾु कई थी वञे? कंहिंजे लाइ? काश इन जो बि जवाबु कंहिं वटि कोन्हे। सभु मरी मिटीअ जो ढेर बणिजी वेंदा। इहा मिटी कमेंदी। हीअ मिल्कियत अॼु ताईं न कंहिंखे कमु आई आहे, नई वरी कॾहिं कंहिंखे कमु ईंदी। ए इंसान, इन मिल्कियत जे पोयां रुकण भॼण छॾे नाज़ा, मां ज़िंदगियूं बचाइण निकितो आहियां। न की हाणे आउं उन्हनि खे मरण ॾींदुसि। कुझु उमेदूं ऐं आसरा बाक़ी आहिनि। जेकॾहिं मूंखे पंहिंजे वेड़े खे बचाइण जे लाइ दर दर जे अॻियां झोल झले पिनणो पियो न, त बि मां पिनंदुसि, पर ख़ाली हथे मां वापसि कोन मोटंदुसि। अॼोको ॾींहुं इंतज़ारु कर। मुजेरी जे अचण जी उमेद अञा बि बाक़ी आहे। सभु चवनि था त मुजेरी ख़ाली हथ मोटी कोन ईंदो। छा तूं अॼोको ॾींहुं बि इंतज़ारु नथो करे सघीं? कंहिं बि घर में हिकु हिकु वेले टारण जी वसियत नाहे। पोइ बि तूं चईं थी त मां न वञा। बसि नाज़ा, खुदा कंदो त मुजेरी अचे वेंदो, पर पोइ बि उन जे अचण जी पक त कोन्हे न। मञा थो मां, जेकॾहिं काको मुजेरी ख़ाली हथे वापसि अचे
त पोइ ॿुधाए मूंखे नाज़ा, कीअं कंहिंजी हिक हिक राति कटबी आहे कंहिं वटि अन्न जी लप? रांझन, उमेद असर अञा बाक़ी आहिनि। छा मुंहिंजे ख़ाली हथे वापसि अची वेंदो? हू कुझु बि न आणे ॾींदो। एतिरो त आणे ॾींदो जो वेलो टारे सघूं। हू वॾो आहे, हुनजी सोच बि असांखां वॾी आहे। हुनजे अचण जो इंतज़ारु त कयूं। पोइ तव्हां ॿई गॾु वेही सलाह कजो। तूं जेकॾहिं हलियो वेंदे त सभिनीनि जी हिमत साथ छॾे ॾींदी। न वञ राजन, असांखे अकेलो करे न वञ। तूं दिलजा कर नाज़ा, मां परे कोन थो वञा। सिज लहण खां अॻु में मां वापसि अची वेंदुसि। मूंखे वञण दे। रांझन, पोइ मां हिते ई पट ते वेही रहंदसि जेसि ताईं सिज फिरी साम्हूं न ईंदो या तुंहिंजे अचण जा आसार ज़ाहिर न थींदा। हिन ई पट ते तुंहिंजे अचण जा पसाह पूरा कंदसि। इहो वाइदो आहे मुंहिंजो। कजी कई हिसा ॾियणा आहिनि। खड़ पील, ही जेको मथियों वारो आहे न, इहो खेरी जो आहे, ऐं ही बेबल जो आहे, ही बाई ऐं ही ढकणी जो। अच्छा, हू जेको अधु बचो उहो ॾिस, पाण उन्हनि खां घणो खाधो आहे, बाक़ी जेको थोरो बचियो न उहो पंहिंजे लाइ रखियो आहे। कजी पोइ हली त सॼे वेड़े में ॾेई अचूं। छा हू असांजो ॾिनो क़बूल कंदा? हीअ असांजो ॾिनो न आहे, हीअ असां रब साईं जो ख़ैरु कढूं पिया। तूं ई ॿुधाए, हिते कहिड़ो नाशुक्रो आहे जेको रब साईं जो ॾिनो न वठंदो? त पोइ पहिरियां हिन जी शुरूआत मां ई बेबुल जे घर खां कयूं था, छो त उहे नाराज़ आहिनि। उन्हनि जी दिलि रंजाई आहे असां। हा कजी, ईअं ई था कयूं। यार सॼो ॾींहुं ऑफिस में वेही वेही थकिजी था पऊं। इहा बि तुंहिंजी महिरबानी आहे जो अची थो पार्क में थोरो ऊंड मटाइण जे लाइ। ऐं ॿियो हाल वाल ॾे पंहिंजो बजेरी साहिब जो। वियो वापसि, हुन जो ॾाढो ॾुख थियो आहे यार। तो मुझेरी चयो, मां सम्झो त 2-3 एकड़नि जो को मालिक आहे, हिन मां असां को फ़ाइदो वठी सघूं था। सिर्फ़ु 4 घरनि जो चङो आहे, इन करे हुनखे मुजरी चवंदा आहिनि। 10-15 एकड़ ज़मीन जा अथसि, खणी जो खणी हुजेसि, पर उहा कहिड़े कम जी? जेकॾहिं वस थिए थो त हिन जो गुज़र सफ़र थिए थो, न त वीचारा बुख ते गुज़र सफ़र करनि था पंहिंजो। चइबो त ॾुकार जा सटियल आहिनि वीचारा। हा कमरान, वीचारा ॾुकार जा सटियल आहिनि। आयो मदद वठणु, पर असां हिन जी का मदद न करे सघियासीं। हाणे ॻाल्हि ॿुधो, तव्हां बि सुम्हो, मूंखे बि निंड करणु ॾियो, राति जो कम ते लॻंदासीं। असांखे त निंड ईंदी ई कान। अरे तूं निंड न कंदे राति जो कमु करे सघंदे या कोन करे सघंदे कमु? कमु करे वेंदुसि। काका वसाया, कम जी तूं परवाह न कर, बाक़ी रुगो राति थियण ॾे। ईअं कम खे पटींदासीं जो ॾिसण वारा चवंदा ही कम जा सफ़ा घोड़ा आहिनि। अरे कम जे भलो कंदासीं न त असांजो क़दुरु बि कंदा। पघार कॾहिं मिलंदी? कयो हिकिड़ी दिहाड़ी बि कमु कोन थी पुछी, हाणे पघार कॾहिं मिलंदी? पूरो महीनो तरसो पोइ पघार मिलंदी। हलो रे, महीनो त अलाए कॾहिं गुज़रंदो। मूंखे त ते खमीस जी यादि थी अचे। जुमा, ईअं त पोइ मूंखे बि सभिनी जी यादि अचे थी। अड़े असां गॾु आहियूं, पोइ बि तव्हांखे ॻोठ जी यादि थी अचे? जॾहिं मां हिन शहर में पहिरियों दफ़ो अकेलो आयो हुउसि न, पोइ तव्हां सोचो त मूंखे पंहिंजे ॻोठ जी केतिरी यादि ईंदी हूंदी। पर मां पंहिंजी दिलि ते पथर रखी कमु कंदो रहियुसि। तव्हांखे पंहिंजे दिलि ते पथर रखिणो पवंदो, न त जेको ॻोठ खे यादि था कयो न, पोइ पुट कमु मुश्किल आहे, ॾाढो मुश्किल अथव, कमु कोन करे सघंदव। काका वसाया, असां बि पका थी वेंदासीं। जुमा पको थियणो पवंदो, तॾहिं त ॻोठ वारनि लाइ त टका खणी वेंदासीं। सभु असांजे आसरे में वेठासीं हुते।
ॼाण त आसमान में ये उमेदुनि जो सिज कॾहिं फिरी पंहिंजी मंज़िल ते ईंदो। खोड़ सारियूं हिन सिज सां उमेदूं जुड़ियल आहिनि। हिकु तरफ़ खां मुजेरी उठ भरी हिते ईंदो ऐं ॿिए तरफ़ खां मुंहिंजो रांझन कुझु न कुझु खणी ईंदो। हा वाइदो करे वियो आहे मूंसां, उहा त ज़रूरु निभाईंदो। हाणे ॾिसणो इहो आहे त अॻ में केरु थो अचे। छा अञा असांजे वेड़े में चंड हले पियो? शायदि 4 दाणा बाक़ी आहिनि। पोइ त ज़िंदगी जो उमेद बि अञा बाक़ी आहे। शुक्र मालिक साईं जो रात जो वेलो सभिनी खे मिली वियो। अॼु राति केरु बुखियो कोन सुम्हंदो। हाँ खड़पीर, हू मालिक आहे। रोज़ीअ जो ज़िमो उन्हीअ खयो आहे। कॾहिं कंहिंजे हथां थो मोकिले त कॾहिं कंहिंजे हथां। असां सॼी ज़िंदगी बुखुनि ते काटी, पर असांखे इहा ख़बर हुई त असांजो रब असांखे इहा तौफ़ीक़ ॾींदो जो असां कंहिंखे हिकिड़े वेले जी मानी खारायूं। असां में सफ़ न आहे कज़ी, बिल्कुलु न आहे। मालिक साईं जा वॾा करम आहिनि जंहिं असांखे एतिरो ईमान ॾिनो ऐं असां ॾुखे वक़्त में पंहिंजे पाड़े वारनि जे कमु आयासीं। न ॼाण त असांजा सूर रंज ऐं गम अलाए कॾहिं ख़तमु थींदा। मुझेरी वियो आहे न शहर पंहिंजे दोस्त ऑफिसर ॾे। कसी मूंखे पूरो यकीन आहे त हू पूरो उठ भरे ईंदो। जे ईअं आहे न त पोइ 1 महीनो सुठो गुज़री वेंदो। ऐं हूअं बि छोकिरा बि त शहर विया आहिनि न कमाइण जे लाइ, उहे बि कुझु टका खणी ईंदा। बसि ईअं ई वक़्त खे थेलो ॾेई गुज़ारे छॾींदासीं। इंशाअल्लाह ईअं ई थींदो। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।